अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं तव्हां ॾिठो पहिरें क्लिप में ॾिठो हूंदो ही शख़्स ही वॾो चवे थो त मां मुमताज़ मौलवी ऐं शमन अली मीराली जो परस्तार आहियां। हिन जे दिलि में वॾा वॾा राज़ छुपिया पिया आहिनि, लुका पिया आहिनि। तव्हांखे अॼु हिन जो असां तारुफ़ कराईंदासीं। ही हिन पंहिंजे अंदरि जा राज़ ॿुधाए असांखे, जीअं तव्हां बि ॾिसो असां बि ॾिसूं। साईं, तव्हांजे अंदरि जा राज़ कहिड़ा आहिनि? साईं, सभु खां पहिरियों तव्हांजी महिरबानी। त असल में मसइलो इहो आहे, असां मुमताज़ मौलवी उस्ताद अलायाती ॾिसो या उस्ताद शमन अली मीराली आहे, तमामु हिकिड़ा बहितरीनु फ़नकार आहिनि ऐं असांखे शौक़ु हूंदो हुन सां मिलण जो, पर असां नथा मिली सघूं। अॻु में बि असां तव्हां ज़िक्र कयोसीं, पर हाणे असां हुननि जा गाना ॻायूं था ऐं ॿुधूं था, फेसबुक ते यूट्यूब ते हर हंधि ते ॾिसूं था ऐं दिलि में इहा शौक़ु आहे त असां कुझु गाना तव्हांखे ॿुधायूं। अच्छा, पोइ अॼु कहिड़ो असांखे गानो ॿुधाईंदो? त मुनवर मुमताज़ मौलवी, तमामु उन जो हिकिड़ो गानो आहे। अच्छा, इंशाल्लाह गाना ॿुधायो। हो पेर बि पवंदासीं, माफ़ियूं बि वठंदासीं, मेड़ियूं बि खणंदासीं, यार खे परचाइणो आहे, ज़िंदगीअ खे ठाहिणो आहे। हो पेर बि पवंदासीं, माफ़ियूं बि वठंदासीं, मेड़ियूं बि खणंदासीं, यार खे परचाइणो आहे, ज़िंदगीअ खे ठाहिणो आहे। तमामु हिकिड़ो शायदि रवजे जो गीत लिखियलु आहे ऐं मुनवर मुमताज़ मौलवी ॻायो आहे। हिकिड़ो तमामु बहितरीनु तव्हांजो आवाज़ बि सही आहे। लेकिन तव्हां छा मैसेज ॾियणु चाहियो था मथे? मां तमामु सभिनि फ़नकारनि खे इहा गुज़ारिश कंदुसि जेके बि मुंहिंजो हीउ गीत ॿुधनि ऐं मुंहिंजी सपोर्ट करनि। अच्छा, हा, तमामु जीअं त मां जीअं एल्बम करे सघां। तव्हांजी छा कोशिशि आहे, तव्हां पंहिंजो एल्बम ठाहींदव? जी, मुंहिंजी तमामु सुठी कोशिशि मुंहिंजी इहा आहे। हमेशह अॻु में बि मां चयमि त मुंहिंजे एल्बम जी तयारी आहे, पर संदसि पैसो बि न आहे। हाल फ़िलहालु ग़रीबत बि लॻी पई आहे, महांगाई आहे, हेल सारी बि घटि थी आहे, आबादी बि न आहे। अच्छा, इन जे हवाले सां बसि दोस्तनि जी महिरबानी। अच्छा जी। जीअं नाज़रीन तव्हां ॾिठो, ही जेको आहे शमन अली मीराली ऐं मुमताज़ मौलवी साहिब जो जेको आहे परस्तार आहे, चवे थो मां हुननि जो शागिर्दु आहियां। लेकिन हे हुननि सां अॼु ताईं मिलियो ई न आहे। लेकिन हुननि जा गाना ॿुधी ऐं फ़ोटू हुननि जा ॾिसी ही हुननि जो शागिर्दु थी चुको आहे। हिन जी कोशिशि आहे त मां पंहिंजो ई एल्बम करां। हुननि मूंखे इहो थोरो ॿुधायो त छा शाइरी पंहिंजी कंदव या हुननि जी कॉपी कंदव? साईं, मां हुननि जो ई ॻावां थो। अच्छा, हुननि जी ॻाईंदव? जीअं नाज़रीन ही हुननि जी ॻाईंदा, अलाह कंदो त ही कामयाबु थींदा। तव्हां बि दुआ कयो ही कामयाबु थी वञे। असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूर कजो।